कराची में सिंध वीएन पारां आदमशुमारी के हवाले से आगाही गॾिजाणी थी गुज़री। नेशनल सेलिंग क्लब में कोठायल गॾिजाणी में आवाज़ टीवी के CEO फैज़ ब्रोही, डॉक्टर महबूब शेख, सैयद गुलामुल्लाह शाह, इसाक सूमरो, मुश्ताक काजी, प्रोफेसर एजाज कुरैशी, मोहम्मद आलम ब्रोही, डॉक्टर गुलशेर शेख, ज़हीर कुरैशी, असलम बलोच, डॉक्टर गुलाम हुसैन, बख्त जमाल, अब्दुल खालिक जुनेजो, शेख गयासुद्दीन, इम्तियाज़ काजी, मुबीन मंगरियो समेत ॿियनि शिरकत कई। उन मौके ते अॻवाणनि जो चवणो त गॾिजाणी जो मक़सदु सिंध जे माण्हुनि खे आदमशुमारी मुहिम जे हवाले सां आगाही ॾियणु आहे। उन्हनि जो चवणो त आदमशुमारी में सरकारी अंगनि अखरनि में सिंध जे आदमशुमारी घटि ॾेखारी वञे थी ऐं सिंध जे अवाम खे घुरिजे त इन खां वधीक आदमशुमारी में सुठो किरदारु अदा कनि ऐं पंहिंजी आदमशुमारी बहितर नमूने सां कराए सघनि त जीअं सिंध में आदमशुमारी जो अंगु सही ऐं पूरो ॾिनो वञे। 17 में आदमशुमारी जेका थी तो कुछ धुरियूं आहिनि जेके चवनि थियूं बाबा कराची जी आदमशुमारी 3 करोड़ आहे। हिते लॻे ईअं थो त इहो नतीजो अॻ में तय थियल आहे त बाबा कराची जी आदमशुमारी 2.5-3 करोड़ करणी आहे। हाणे उन जे लाइ ही मैनिपुलेशन थींदी, प्रोसेस उन लाइ थो थिए, माना नतीजो अॻ में आहे। उन जे लाइ इंतिज़ामी तरीक़नि सां गॾोगॾु असां सिंधी माण्हुनि खे सियासी जदोजहद करणी पवंदी। सेंसस जे बारे में डिस्कशन कयो जंहिंमें कराची जा दोस्त सोशल पॉलिटिकल उन्हनि शिरकत कई ऐं हुकूमत जेको कयो आहे उन में कीअं भरपूर शिरकत कजे, कीअं सही ॻणप कजे ऐं कीअं सिंध जे मुफ़ादनि जे लाइ उन्हनि जी तहफ़ुज़ कजे, त कीअं ट्रांसपेरेंट वे में हीअ जेका सेंसस थी वञे। सॼे सिंध में जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन सां राब्तो कयो वेंदो ऐं सेंसस कमिशनर आहे उन सां मुलाक़ात कई वेंदी त जेके शक शुबा या कंफ्यूजन आहे उनखे जी ख़बर पइजी वेंदी। अहम तरीन जेको मामिलो आहे सेंसस जो, उन ते अॼु असांजी ब्रेन स्टॉर्मिंग थी आहे ऐं तक़रीबन 25 खनि दोस्तनि पंहिंजी राय ॾिनी आहे। असां उन्हनि सभिनी जी राय खे गॾु करे पोइ वरी तजवीज़ूं ठाहे असां हुकूमत पाकिस्तान ऐं सेंसस कमिशनर, हुकूमत सिंध ऐं तमामु सियासी पार्टियुनि मोकिलींदासीं। असांखे पंहिंजा ख़दशा आहिनि त असांखे जेको आहे घटि ॾेखारियो वञे थो हर वक़्तु, त हीअ जेके सिंध जा सुञाण माण्हू ऐं सभु असां गॾिया आहियूं, इन ई करे त को लाहे अमल कढिजे ऐं बहितर अंदाज़ सां सेंसस कराइजे। भली सरकार कराए थी, असांखे भरपूर उन में शिरकत करणी आहे ऐं असां चयूं था हक़ीक़ी जेका आहे सा आदमशुमारी थिए। असांखे कोशिशि करणु खपे त फिज़िकल वेरिफिकेशन उनखे असां मैंडेटरी कराए ॾियूं, लाज़मी हुजे फिज़िकल वेरिफिकेशन। छाकाणि त लास्ट टाइम बि जिते फिज़िकल वेरिफिकेशन थी उते रिज़ल्ट बहितर आया। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि ऐं नवाबशाह उहो हिकु ई टाइम ते करायूं वञनि मौसम जे हवाले सां। बाक़ी रिमेनिंग जेको आहे जीअं मौसम बहितर थिए त पोइ उन तरीक़े सां ऐं फिज़िकल वेरिफिकेशन तमामु ज़रूरी आहे, उहो बि शनाख़्ती कार्ड सां गॾु। आदमशुमारी जेका थिए उन में माना इहो जेको तरीक़ेकार आहे उहो वाज़िह हुअणु खपे। वाज़िह इन हवाले सां हुअणु घुरिजे त सिंध आदमशुमारी जे हवाले सां काफ़ी भोॻे थी। हर आदमशुमारी में असांजा अंग अखर जेके आहिनि से सही नथा ॾेखारिया वञनि, तंहिंजे करे असीं चाहींदासूं त सिंध जे माण्हुनि जा अंग अखर सही ॾेखारिया वञनि ऐं हक़ीक़ी ॾेखारिया वञनि। ऐं सिंध में जेको ॿाहिरियों धारियो माण्हू रहे थो, ॿाहिरियनि सूबनि जो या ॿाहिरियनि मुल्कनि, उन्हनि जी जेका हिते एंट्री न ॾेखारी वञे। सिंध हुकूमत अञा ताईं सेंसस कमिशनर सिंध जो मुक़ररु न कयो आहे। हाणे उन मां ज़ाहिर थो थिए त उहे केतिरो जेके आहिनि से सीरियस आहिनि। सिंध जी अंग अखरनि सां वॾी खिलाड़ थियल आहे। सदाईं चवंदा आहिनि त 23 सैकड़ो आहे। असांजा अंदाज़ा आहिनि त सिंध जी आबादी 30 खां 32 सैकड़ो आहे ऐं उन हिसाब सां असांखे हिसोपति मुल्क जे वसीलनि में, नौकरियुनि में ऐं फिनांसिस में मिलणु खपे। ओचितो हिननि कयो आहे। उन सेंसस जे बारे में असांखे घणा ख़दशा आहिनि।